सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असर से ना असा जो कई सां केतिरो प्यार हुजे, इन जो कहिड़ो कमु हुजे, कंहिंजा कहिड़ो रिश्तो हुजे, कंहिंसां कहिड़ी दोस्ती हुजे, जेकॾहिं असांखे इज़त ॾींदासीं त वरी वरी असां सां बहितर ऐं चङो माहौल रखंदो। जेकॾहिं कुझु दफ़ा हुनजी लाहे छॾींदासीं, इज़त न ॾींदासीं, कुझु ॾींहंनि खां बाद हलियो वेंदो, कुझु थींदो ई न। असां बि ॾिसंदासीं कंहिंसां वेंदासीं, किथे इज़त मिलंदी त असां वरी वरी वेंदासीं, तालुकात बढ़ाए रखंदासीं, कंहिं मुंहुं न ॾींदासीं त पंहिंजो पाण छॾे ॾींदासीं। साॻे नमूने असांजे खाधे जो असरु आहे। हक़ीक़त में कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे, जॾहिं ये अफगानिस्तान जी वार हली, पोइ हिकिड़ो डॉक्टर हो, जॾहिं डॉक्टर तो अफगानिस्तान खां निकिरी करे शुरू में जॾहिं थियो तो ॿियनि मुल्कनि कोई किथे हलियो वियो, त जिते उहो वियो पोइ हिकिड़े ॾींहुं दावत मिलियो। हुनजो खाधो जो प्रोग्राम हो, हिनखे दावत ॾिनऊं, डॉक्टर हुते वियो। जीअं वियो त टेबल ते जॾहिं रोटियूं लॻियूं, जेतिरो माण्हू हुया उनखां कई गुना वधीक लॻो। ऐं हर को महिमान जे लाइ लॻाईंदो बि आहे, लॻाइण बि खपे, हुनजी इज़त हूंदी आहे। त उन्हनि खे जेको लॻाइणो हो सभु कुझु लॻायो, कई गुना वधीक खाधो लॻायो, कोल्ड ड्रिंक्स लॻायूं, अलाए छा छा जेतिरो हुयो सभु कुझु हुयो। जेतिरो कुझु चई सघिबो आहे उहो सभु कुझु उन टेबल ते हुयो। ऐं जॾहिं उहो सभिनी खाधो जेतिरो ज़ाहिर आहे, माण्हू त माण्हू जेतिरो ई खाईंदो, जेको बि हुजे। त जीअं खाधो पूरो थियो त जेके हुनजा माण्हू वेटर वग़ैरह खणण जे लाइ आया, टेबल साफ़ करण लाइ हिकिड़ी वॾी पनी खणी आया, सभु जेको ई बकायल खाधो हुयो बकाया सभु उन में उछलाईंदा विया, खणंदा विया। जहिड़ो ई खाधो हुयो, जेतिरो ई हुयो, जेतिरो ई बणियल हो, हाई क्लास जो खाधो, सभु हिकु ई पनी में विझंदा, सटींदा विया, हिकु ई पनी में विझंदा, गॾु कंदा विया, बसि हिकु ॿिए जे मथां उछलाईंदा विया। पोइ भैया जेके ड्रिंक्स हुयूं, न खुलियल हुयूं, सभु जेको बि उहो बि सभु उन मां जो उछलाईंदा विया ऐं खणी करे ॿाहिरि छुलाए छॾियो। जॾहिं उहो डॉक्टर खे ॾिसे पियो त हुनजी अखियुनि मां जो पाणी अचणु शुरू थी वियो। पोइ हिकिड़े पुछियोसि, चए भला तव्हां जेको आहे रोटी खाधी बि सही, हुन सां वेठा बि सही, वरी तव्हांजो अखियूं थोड़ियूं जेके नी उहे आलियूं जो करणु चाहे। चए छा आहे, त मूंखे पंहिंजी ज़िंदगी यादि अची वई। असां बि ईअं हुयासीं जीअं तव्हां हो। असांजे बि जॾहिं कोई महिमान ईंदो या घर में हूंदासीं, ईअं टेबल लॻाईंदा हुआसीं, ईअं महफ़िलूं सजंदियूं, ईअं असांजूं रौनकूं हूंदियूं, ऐं त सभु इहो कुझु कंदा हुआसीं जेको हिते ई कुझु आहे। ऐं पिछाड़ी में इन ई वांगुरु खणी करे पनी में उछलाए करे बाक़ी उछलाए छॾींदासीं जीअं हिते थिए थो। असां बि ईअं ई कंदा हुआसीं। पर जॾहिं असां उन मौक़े ते आयासीं, अहिड़ा हुयासीं, अचानक माहौल बदिलियो। उते जंग शुरू थी वई, माहौल ख़राबु थियो, अफ़रा तफ़री फैलिजी वई, कोई कीअं, कोई काॾे भॻो, सभु कुझु ख़तमु थी वियो। तव्हांजो असां पाण पंहिंजे ॿारनि सां हिकु अन्न जे दाणे जे लाइ मोहताज थियासीं। असांखे केतिरा ॾींहं बुख करणी पवंदी, कॾहिं मिलंदो, कॾहिं न मिलंदो, कॾहिं कंहिंजो बचियल मिलंदो। अगरि मुश्किल सां असां निकिरी करे उतो आयासीं, सो उहा चीज़ मूंखे त ॾिसी करे यादि आई त जॾहिं असांखे मालिक निवाज़ियो, असांखे एतिरो कुझु हुयो ऐं मालिक असांखे एतिरो ॾिनो, असां उन वक़्त जो क़दुरु न कयोसीं, उनजी इज़त न कईसीं। जॾहिं इज़त उनजी न कईसीं, जेसि ताईं रहियो, पर जंहिंजी माण्हू जी बेइज़ती कबी, उनजी इज़त न कबी, केतिरो वक़्तु रहंदो। ऐं जॾहिं उहो खाधो असांखां रुसी करे हलियो वियो, जॾहिं नाराज़ थी करे हलियो वियो, भई ठीकु आहे, पंहिंजी दोस्ती टोड़े वियो, उनजे वञण खां पोइ मूंखे पतो आहे उनजो अहसासु छा थींदो आहे, उनजी हालत छा थींदी आहे। त
तंहिंजे करे तव्हां ते मालिक जी रहमत आहे त उनजो क़दुरु कयो, उनजी इज़त कयो, जंहिंखे आहे उनखे बनाए रखो, आयल थी करे निरादर न कयो। तंहिंजे करे मालिक असांखे जेतिरी इज़त, जेतिरो आदर, जेतिरी शोहरत, जेतिरो धन पदारत, विश्वास, यकीन, आस्था, रहमत जेका बि बख़्शे, असां उनखे बनाए करे रखूं, उनखे ठाहे करे रखूं। ऐं जेकॾहिं असां उनखे बनाए करे रखंदासीं त ओतिरो तो सॼो जीवन सदाई सुखी रहंदो, सदाई ख़ुशि रहंदो। ऐं इन करे उन सचे साईं चयो पंहिंजे जीवन खे बनाए करे रखो, हर हिक जो आदर कयो। अन्न आहे उनजो, अॼु अन्न ते ॻाल्हि हले थी, बाक़ी काफ़ी चीज़ूं थी, भई अन्न आहे उनजो बि आदर कयो। उहो असांजो हुयो जॾहिं राड़की साहब में, उन ॾींहंनि हर कंहिंखे गदा घोड़ा या बैलगाॾियूं इहे हूंदियूं, सभु उन ते सवारी करे ईंदियूं। त पोइ जेका बि महिमान राड़की साहब में ईंदा तो गदा घोड़ो या बैल जेको बि हुजे उनजे लाइ उनखे ओतिरो दाणो ॾिनो वेंदो, ओतिरो अन्न ॾिनो वेंदो उनखे खाराइण जे लाइ। तो जेको शख़्स उहे दाणा हलाईंदो, जॾहिं दाणा हिकिड़ी हलाए पियो तो कुदरती भगत साहब कुझु दाणा जेके हुया उनखे ॿार उनखे कढी करे ॾियण में उते किरिया, ऐं किरिया उहे उते ई रहिया, हुन ॿोरी बंदि करे वञणु लॻो। तॾहिं भगत साहब अची करे उहे जेके तो दाणा हरिया उनखे पाण खाफ करे पोइ हर हिकु ॾेई वरी उनखे खणी करे वरी विझी करे ॿोरी में विधाई। तो जंहिं शख़्स ॾे न तो उहो हिकदमि हेॾे होॾे थी वियो। भगत साहब पाण मेड़ण शुरू कया तो चयोसि जॾहिं भगत साहब चयोसि मां खणंदुमि, जेको बि आहे मां खणंदुमि, तव्हांखे तूं पाणे खणंदे, छाकाणि त उन सचे साईं चयो अन्न जो आदर कयो। तंहिंजे करे जेकॾहिं हिकु हिकु दाणो उनजो असांखे अहसासु कोन्हे, पर केतिरा सना सना जीत नी केवलियूं नी ॿिया नी जेके हिकु दाणे में बि अलाए केतिरनि जो पेट भरबो आहे, अलाए केतिरनि खे आदत मिलंदो आहे, अॻियां साड़े न छॾो।